आज बिल्कुल ठुल बरसा ॻोठ मीरपुर बुरड़ो में गुज़रियल ॿ ॾींहं अॻु जेको बुरड़नि जे घरनि खे जेके मुबैना तौरु बाहियूं ॾिनियूं वयूं उन्हनि जे घरनि खे लॻियल बाहि जो हिकु मुतासिर जेको आहे कराची प्रेस क्लब ॿाहिरि पहुतो आहे, उहो एहतजाज करे रहियो आहे। पाण हुननि सां ॻाल्हाईंदासीं, हुन खां पुछंदासीं अदा पंहिंजो नालो ॿुधायो, हीअ जेके बाहि लॻी घरनि खे या कीअं लॻी, इन सॼे मामले जे पोयां जेके हक़ीक़तूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि? उहे इहे हाणे मल्हार जो पुटु आहे, उहो छोकिरी हिकिड़ी भॼायो आहे, अची चननि हमलो कयो आहे हथियारनि सां। उहो चए थो चीफ साड़ियूं आहिनि, चीफ न आहिनि साड़ियूं, चीफ हुयो ई न, चीफ पोइ आयो आहे जॾहिं बाहि लॻी आहे। चीफ पोइ पॻो आहे अची बाहि लॻी आहे, हाणे हणनि वारी चीफ सरदार सदाम हुसैन ते था। सरदार न आहिनि ॾिनियूं, उन्हनि चननि बाहियूं ॾिनियूं आहिनि। असांजी लखियाईं जी मालिकी कयो, असां रेड़ी हलाईंदा आहियूं कोटिया में, रेड़ी हलाईंदा आहियूं। हे मायूं माल माल पिड़ी हे हर शइ काॾे वेंदासीं असां? 2010 खां वठी वर्कर ऐं पीपीअ जा अॼु ताईं नौकरी न मिली। भला हे माल बि साड़ियूं, जॻहियूं बि साड़ियूं, काॾे वेंदासीं? पाण खे हिते बाहि ॾियूं, ॿियो छा, हर शइ वई हली असांजी। अच्छा, केतिरो नुक़सान थियो आहे तव्हांजो टोटल हुते? नुक़सान 150 घर किरी पियो आहे, ऐं मेहूं माल हे हो कणकां सभु वयूं हलियूं। अच्छा, पोइ हू जिन चननि बाहि ॾिनी हुनजी का गिरफ़्तारी अमल में आई आहे? गिरफ़्तारी घटि माण्हू थिया आहिनि, बाक़ी इलाही भॼी विया आहिनि। अञा चवनि था तव्हां बुरड़नि ते हमिलो कंदासीं। हाणे बुरड़नि ते हमिलो कयूं, असांखे चुणियूं न आहिनि पतल, हुननि वटि हथियार आहिनि, असां ख़ाली आहियूं, पोइ असां उन्हनि खां वधीक हमिलो कंदासीं। अच्छा, हाणे जेको हिते एहतजाज कयो पिया, हिते एहतजाज करण जो जेको तव्हांजो मुतालबो आहे उहो छा आहे? असांजो इहो मुक़ाबिलो आहे इतिहाद। मां अकेलो ॼणो हिते प्रेस क्लब ते 4 ॾींहं खां वठी बीठो आहियां। इहो बि जवाननि जो कमु आहे बीहणु। मालिक जो नुक़सान त घणो थी वियो आहे, ऐं तक़रीबन मेयूं माल हुयो, कणकां खोड़ हुयूं। हिकिड़ो कुराड़ो काको पुत्र लाइ नौकिरी लाइ पैसा रखिया हुआ, 70 लख रुपयो ॿिनि पुत्रनि खे वठी ॾींदुमि नौकिरी, उन्हनि खे बि न वई। उहो सदमे में वेठो आहे वीचारो, सदमो लॻी वियो अथसि। जी बिल्कुलु, हिते प्रेस क्लब जे ॿाहिरि मौजूदु जेको ही बुरड़नि जो नौजवान, हुनजी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुनजो चवणु आहे त घरनि खे लॻियल बाहि सबबु हुनजो जेको माली नुक़सान थियो आहे, उनजी भरपाई कराए ॾिनी वञे। जी।